कामयाबी जे सफ़र में तोखे अॻियां वधणो पवंदो, तोखे कल्ह ते न छॾणो पवंदो त मां सुभाणे कंदुसि। सवाल ई पैदा नाहे त तूं उन सफ़र में कामयाब थिए। अगरि तोखे अॻियां वधणो आहे, अगरि तोखे कुझु करे ॾेखारिणो आहे, अगरि तोखे कुझु हासिल करणो आहे, दोस्त अॼु खां शुरू करणो पवंदी। तोखे सुभाणे ते कुझु बि डिपेंड नाहे करणो। अगरि तूं चाहीं थो त तूं कामयाब थिए, अगरि तूं चाहीं थो त हिकिड़ो सक्सेसफुल इंसान थिए, त तोखे अॼु शुरू करणो पवंदो। दुनिया जा जेकी बि कामयाब इंसान आहिनि, उन कल्ह कोन शुरू कयो, उन अॼु शुरू कयो। उन्हनि सुभाणे ते डिपेंड नाहे कयो, उन्हनि अॼु ई कमु करणु शुरू कयो आहे, उन्हनि अॼु ई वर्क स्टार्ट कयो आहे। अगरि तोखे बि स्टार्ट करणो आहे, अॼु खां स्टार्ट कर। सुभाणे जी सुस्ती तोखे कॾहिं कामयाब थियण न ॾींदी। सुस्त रहंदे कॾहिं कामयाब थी कोन सघंदे। डेली पंहिंजी स्ट्रेंथ खे वधाईंदो रह। अगरि तुंहिंजे अंदर को स्किल आहे, अगरि तुंहिंजे अंदर को हुनर आहे, अगरि तूं उन खे करणु ॼाणी थो त तूं अॼु खां स्टार्ट कर। इहो हुनर अगरि तोखे मुकमल नथो अचे त हर इंसान शुरू खां वठी कंहिं शइ जो माहिर नाहे हूंदो। अगरि तोखे माहिर थियणो आहे, इन कम खे अॼु खां स्टार्ट करणो पवंदी, इन कम खे अॼु खां शुरू करणो पवंदी। चाहे उहा स्टडी हुजे, चाहे कुझु बि हुजे, तुंहिंजो कमु तोखे अॼु खां स्टार्ट करणो आहे। डेली जेतिरो तूं कंदो रहंदी, उन कम जी स्ट्रेंथ वधंदी रहंदी। डेली जेतिरो तूं कंदो रहंदी, उहो कमु अॻियां थींदो रहंदो। अगरि तोखे उन कम खे अॻियां करणो आहे, जीअं तूं डेली कमु कंदो वेंदी, तुंहिंजी स्किल पॉलिश थींदी वेंदी। उन कम में तूं माहिर थींदो वेंदी, उन कम में तूं सीनियर थींदो वेंदी। ऐं हिकिड़े ॾींहुं तूं पंहिंजी मंज़िल खे हासिल करे वठंदी। दोस्त अॼु खां शुरू कर, सुभाणे ते न छॾ। इंशाअल्लाह कामयाबी तुंहिंजी आहे। दोस्तो मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो अहिड़ियूं वीडियोस ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।